अहिड़े शख़्सियत के बारे में ॻाल्हि कंदासीं इन वीडियो में। सिंध में या पूरे पाकिस्तान में सब खां घणा जेके बैनर लगा ऐं सब खां घणो जेको फोटू जिन्हनि जा वायरल थिया उहो सियासतदाननि खां पोइ हिकिड़ो फ़नकार बि हुयो जेको सिंध में तमामु घणो मक़बूल थियो ऐं चौक चौराहनि ते गाॾियुनि ते ट्रकनि जे पोयां उन शख़्स जूं तस्वीरूं लॻल हुयूं ऐं उन शख़्स जो उन टाइम में तमामु वॾो त दोस्तो सियासतदान त पंहिंजा पैसा ॾेई छपराए फोटू ऐं बैनर वञी चौक चौराहे में हणाईंदा आहिनि, लेकिन जलाल चांडियो वाहिद फ़नकार हुयो जिन्हनि खे आवाम तमामु एॾो पसंदि कयो ऐं एतिरो चाहियो, चाहे पंजाब हुजनि, पंजाब जा सहरा रोड हुजनि, चाहे कराची जा वॾा हाईवे रोड हुजनि, चाहे बलूचिस्तान ऐं जेको आहे सो कोयटा जे पासे ग्वादर हुजे, हर पासे जलाल चांडे जा तव्हांखे बैनर ॾिसण में ईंदा ऐं हर गाॾी ट्रक वारे जे पोयां तक़रीबन हर गाॾीअ जे पोयां जेको आहे सो हिकु बहितरीनु प्लेट में जेको आहे सो हिकु तस्वीर लॻल हूंदी हुई जेके जलाल चांडीअ जी पुराणी तस्वीरनि खे नुमायां जेको आहे सो हिकु मक़बूलियत मिली ऐं उन टाइम में केस्टनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो ऐं केस्टनि जे जेको आहे सो कंपनी ऐं केस्ट दुनिया जो हिकु बेताज बादशाह फ़नकार हुयो जलाल चांडियो जिन्हनि खे तमामु घणो आवाम पसंदि कयो। ख़ासि करे जेके गाॾी ड्राइवर हूंदा हुया उहे जलाल चांडीअ खे तमामु घणो ॿुधणु पसंदि कंदा हुया, छाजे करे जो जलाल चांडे जा हिकु दर्दनाक ऐं ग़मगीन गाना हूंदा हुया जिन्हनि खे माण्हू ऐं आवाम तमामु घणो पसंदि कंदा हुया ऐं ड्राइवर तबिको तमामु घणो पसंदि कंदो हुयो जलाल चांडे खे। इन जे करे जेको आहे सो ट्रक जेके मालिकान हुया ऐं जेके ड्राइवर हज़रात हुया उन्हनि पंहिंजनि गाॾियुनि जे पोयां जा जलाल चांडे जी शाइरी लिखाए छॾींदा हुया या का जलाल चांडे जी तस्वीर वॾी का छपराए छॾींदा हुया या कंहिं वॾे चौंक में तव्हां वेंदव त वॾो प्लेटफॉर्म जेको आहे सो लॻल तव्हांखे मिलंदो, वॾो बैनर लॻल मिलंदो जंहिंमें जलाल चांडे जी ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ यादगार तस्वीरूं तव्हांखे मिलंदियूं। उहो वाहिद सियासतदाननि खां पोइ जलाल चांडियो सिंध जो वॾो फ़नकार थी उभरियो जिन्हनि जा जेको आहे सो बैनर ऐं तस्वीरूं हर पाकिस्तान जे कुंड में तव्हांखे लॻल मिलंदियूं। तव्हां चाहे अॼु 2025 में बि कंहिं कुंड ऐं चौराहे में वञो त जलाल चांडे जी का न का शाइरी का न का तस्वीर तव्हांखे लाज़मी ॾिसण में ईंदी। इन जो मक़सदु इहो आहे त जलाल चांडियो हिकु अवामी फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे सां आवाम तमामु घणो प्यार कंदी हुई ऐं जलाल चांडे खे आवाम तमामु घणो चाहींदी हुई। दोस्तो यकतारे चपड़ीअ जो ऐं केस्टनि जी दुनिया जो हिकु बेताज बादशाह हुयो जलाल चांडियो ऐं जलाल चांडे खे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे जो सिंध में तमामु घणियूं जेके केस्टूं खपण वारो जेको शख़्स हुयो उहो जलाल चांडियो हुयो। जलाल चांडियो ई उहो फ़नकार हुयो जंहिंजूं सिंध में तमामु घणियूं केस्टूं खपियूं ऐं माण्हुनि तमामु घणो जलाल चांडे खे ॿुधणु पसंदि कयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी दोस्त।